बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। धोतल साफ़ थियल मूरी खणी उनखे असां चङी तरह छिले पोइ कद्दूकस जी मदद सां चूरो कंदासूं। पोइ इहा कद्दूकस थियल मूरीअ में असां थोरो लूणु विझी 2 मिंट छॾे ॾींदासूं। 2 मिंटनि खां पोइ मूरीअ खे असां चङी तरह निपूड़ींदासूं त जीअं सॼो पाणी मूरीअ जो निकिरी वञे ऐं मूरी बिल्कुलु ख़ुश्क थी वञे। पोइ उहा निपूड़ियल मूरीअ में असां सावा धाणा, साई थूम ऐं साओ मिर्च कटियल विझंदासूं ऐं थोरा ॻाढ़ा मिर्च ऐं थोरा पीठल धाणा बि मिलाईंदासूं। पोइ मिलाए हिकु मसालो तयारु करे पासे सां रखंदासूं। पोइ हीउ अटो आहे जंहिंजा असां 2 नंढड़ा पेड़ा ठाहिया आहिनि। पोइ 2 नंढड़ियूं मानियूं वेले हिकु मानीअ में असां मूरीअ जो मसालो भरींदासूं ऐं मथां ॿी मानीअ जो तह लॻाए हथनि जी मदद सां चङी तरह बंदि कंदासूं। पोइ कुझु मानी हथनि जी मदद सां वधाईंदासूं त कुझु वरी वेलण सां मानीअ खे वधाए हिकु करो कंदासूं। पोइ ततल तए ते असां मानी पचाईंदासूं। जॾहिं हिकु पासे पची वञे त तेल विझी चङी तरह मानीअ खे तरींदासूं। जॾहिं ॿिनी पासे चङी तरह मानी तरिजी वञे ऐं कड़क थी वञे त पोइ लाहे प्लेट में रखंदासूं। तयारु आहे असांजो मूरीअ जो पराठो, ख़स्ता ऐं मज़ेदार।